तारीख़ में घणा ई ज़ालिम बादशाह थी गुज़रिया आहिनि। केतिरा ज़ालिम जो तख़्त लाइ पंहिंजे भाइरनि भेनरुनि पीउ ऐं कुटुंब खे बि क़तलु करे छॾींदा हुआ। कुझु राणियूं पंहिंजी सूंहं सां गॾोगॾु ज़ुल्म जे करे बि मशहूरु आहिनि। अॼु असां तव्हांखे अहिड़ी राणी बाबति ॿुधाए रहिया आहियूं जेका न रुॻो ख़ूबसूरतीअ जो मिसाल हुई पर ज़हानत जी बि अहिड़ी हुई जंहिंजा मिसाल ॾिना वेंदा आहिनि। चवंदा आहिनि त चंड ते बि दाग़ हूंदो आहे। ज़ुल्म जो अहिड़ो दाग़ हिन मिस्र जी राणी क्लियोपेट्रा ते बि आहे। चयो वेंदो आहे त ख़ूबसूरत राणी पंहिंजे आशिकनि खे जिंसी लाॻापा रखण बैदि मारे छॾींदी हुई। क्लियोपेट्रा जी मुकमल ज़िंदगी हिकु अहिड़ो रोमानवी नामिल सम्झो वञे थी जेको एक्शन सां भरपूर आहे। राणी क्लियोपेट्रा कंहिंखे बि पंहिंजो दीवानो बणाए वठंदी हुई। चयो वेंदो आहे त जेकॾहिं अॼु क्लियोपेट्रा जहिड़ी हुजे हा त हू दुनिया जी सभ खां ख़ूबसूरत हसीनाउनि मां हिकु हुजे हा। हू पंहिंजी करिश्माती शख़्सियत, ज़हानत ऐं हैरत अंगेज़ ॼाण जे करे कंहिंजो बि ध्यानु छिकाए वठंदी हुई। क्लियोपेट्रा खे केतिरियूं ई ॿोलियूं ईंदियूं हुयूं। संदसि आवाज़ थोरो ॻोरो हूंदो हो पर ॿुधण में प्यारो लॻंदो हो। न रुॻो मर्द पर औरतुनि जो बि ध्यानु छिकाए वठंदी हुई। क्लियोपेट्रा 14 सालनि जी उमिरि में ई पंहिंजे पीउ सां गॾु इक़्तिदार संभालणु शुरू करे छॾियो हो। संदसि मौत खां पोइ 18 सालनि जी उमिरि में राणी बणिजी वई। तंहिं बाद क्लियोपेट्रा खे अहसासु थियो त खेसि इक़्तिदार में पेर ॼमण लाइ कुझु करणो पवंदो। इन लाइ हुन जिंसी लाॻापनि खे हथियार बणाए वरितो। हू जोलिस सीज़र सां रातूं गुज़ारे ॿीहर तख़्त हासिल करण में कामयाबु थी। पोइ हुन हिकु ॿिए आशिक मार्क एंटोनी सां बि ईअं ई कयो। चयो वञे थो त क्लियोपेट्रा पंहिंजे खोड़ पसंदीदा माण्हुनि खे मारियो। क्लियोपेट्रा सीज़र ऐं मार्क एंटोनी जी मौत जी ज़िम्मेवार हुई। असुल में राणी सीज़र खे पंहिंजे अवाम सां सख़्तीअ सां पेश अचण जी सलाह ॾिनी हुई पर हू उन लाइ तयारु न हो। अहिड़ी रीति राणी मार्क एंटोनी खे सलाह ॾिनी त हू ऑक्टोविन सां जंग में शामिल थी वञे। राणी जी सलाह ई उन्हनि ॿिन्ही जे मौत जो सबबु बणी। तंहिंखां पोइ इहे अफ़वाह पखेड़िया विया त राणीअ सां राति गुज़ारण वारे खे हयातीअ तां हथु खणणो पवंदो आहे। मिस्र जो तख़्त संभालण बैदि क्लियोपेट्रा पंहिंजी रत खे मज़बूत करण लाइ पंहिंजे नंढे भाउ बतली मूस सां शादी करे छॾी हुई। उन खां पोइ पंहिंजे भाउ सां हुकूमत शुरू कयईं पर कुझु महीननि खां पोइ बतली मूस जो नालो सरकारी तौर ते काग़ज़नि मां कढियो वियो ऐं क्लियोपेट्रा हिकु आज़ाद राणी बणिजी वई। क्लियोपेट्रा जी तारीफ़ कंदड़ यूरोपी शाइरीअ मूजिबि हू हिकु कामयाबु रियाज़ीदान, हिकु कामयाबु फ़लसफ़ी ऐं हिकु कामयाबु कीमियादान बि हुई। खेसि घणियुनि ई दवाउनि जी ॼाण बि हुई जॾहिं त हू नज़म बि लिखंदी हुई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk